खजानी ऑफिस हैदराबाद जे 3 ऑफिसरनि खे उहिदे तां हटाए छॾियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह खज़ाने ऑफिस जे 3 ऑफिसरनि खे अवामी शिकायतुनि ते उहिदे तां हटाए छॾियो। एडिशनल डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर अब्दुल ख़ालिक राहपोटो खे उहिदे तां हटाए रिपोर्ट करायो वियो। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। वॾे वज़ीर जे पर्सनल सेक्रेटरी सलीम बाजारी जो भाणज अकाउंटेंट अब्दुल्ला बाजारी बि उहिदे तां बरतरफ़। अपडेट कंदासीं। वॾे वज़ीर खज़ाने ऑफिस हैदराबाद जे सब अकाउंटेंट मोहम्मद अली शाह खे बि उहिदे तां हटाए छॾियो। सेक्रेटरी फाइनेंस फयाज़ जतोई टिन्ही बासर ऑफिसरनि खे हटाइण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। ॼाणायल ऑफिसर अक्सर करे ड्यूटी तां गैर हाज़िर रहंदा हुआ, नोटिफिकेशन जारी। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। सिंध जे वॾे वज़ीर खज़ाने ऑफिस हैदराबाद जे 3 ऑफिसरनि खे उहिदे तां हटाए छॾियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह खज़ाने ऑफिस जे 3 ऑफिसरनि खे अवामी शिकायतुनि ते उहिदे तां हटायो। एडिशनल डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर अब्दुल ख़ालिक राहपोटो खे उहिदे तां हटायो वियो आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। वॾे वज़ीर जे पर्सनल सेक्रेटरी सलीम बाजारी जे भाणेजे अकाउंटेंट अब्दुल्ला बाजारी बि उहिदे तां बरतरफ़। वॾे वज़ीर खज़ाने ऑफिस हैदराबाद जे सब अकाउंटेंट मोहम्मद अली शाह खे बि उहिदे तां हटाए छॾियो। अपडेट कंदासीं। सेक्रेटरी फाइनेंस फयाज़ जतोई टिन्ही बासर ऑफिसरनि खे हटाइण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। ॼाणायल ऑफिसर अक्सर करे ड्यूटी तां गैर हाज़िर रहंदा हुआ, नोटिफिकेशन जारी। तफ़सील मालूम कंदासीं। सतार मलिक खां जी कड़ा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, खजाने ऑफिस हैदराबाद में ऑफिसरनि जी गैर मौजूदगी जी गैर हाज़िरी बाबति माण्हुनि खे लोकल माण्हुनि खे तमामु घणी शिकायतूं हुयूं, जेके सिंध वॾे वज़ीर मुराद अली शाह ते वरी पहुती वञनि। सिंध वॾे वज़ीर मुराद अली शाह जे हुकुम बैदि सेक्रेटरी फाइनेंस फयाज़ जतोई उन खे नोटिस जारी कयो आहे, जंहिंमें खजाने ऑफिस हैदराबाद जा 3 ताक़तवर अफ़सर आहिनि, उन्हनि खे हटाए खाते अंदरि रिपोर्ट करायो आहे, जंहिंमें अॻूणे एमएलए सिकंदर राहपोटे जो सोफ्ट एडिशनल डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर अब्दुल ख़ालिक राहपोटे खे उहिदे तां हटाए रिपोर्ट कयो वियो आहे। ऐं वॾे वज़ीर जो पर्सनल सेक्रेटरी आहे सलीम बाजारी, उनजो भाणज अब्दुल्ला बाजारी, ऐं वॾे वज़ीर जे पंहिंजी फैमिली जो हिकिड़ो सब अकाउंटेंट आहे मोहम्मद अली शाह, उनखे बि उहिदे तां हटाए रिपोर्ट कयो वियो आहे। सेक्रेटरी फाइनेंस बाज़ाब्ता जारी करे छॾियो आहे। जी महिरबानी अवां जी।